हम ख्याल तहरीक जे मरकज़ी सदर कफनपोश गुलाम मुस्तफ़ा कलवड़ झंडीर मीडिया सेंटर ते पहुची चयो त पनू आकिल में जेके अगवा धाड़नि ऐं चोरनि जूं वारदातूं वधियूं आहिनि इन में समाज दुश्मन अनासरनि खे छूट छॾियो वियो आहे। जेके पनू आकिल जी हर चौक रस्ते सां सरेआम मोटरसाइकिलुनि ऐं रिक्शनि ते हीरोइन चर्स आफ़ीम शराब शीशो विकिरो कनि था, जंहिंमें हज़ारे नौजवाननि जूं ज़िंदगियूं तबाह थियनि थियूं। इन सां गॾोगॾु पनू आकिल जे बशीर आबाद रेलवे फाटक मंदिर गली ऐं ॿियनि हंधनि ते खुले आम आकड़ा बुके जुआ जा अॾा मुकेश कुमार सोनो कुंदन चेतुराम ज़हीर जतोई आमिर रिन सागर सगीर उर्फ दारा ऐं ॿिया हलाए रहिया आहिनि, जेके मंशियात सां गॾोगॾु आकड़ा पर्ची ऐं जुआ जा अॾा हलाइनि पिया, जंहिं सबबि पनू आकिल जा हज़ारे माण्हू लुटिजी चुका आहिनि, जंहिं सबबि उहे माण्हू पंहिंजा घर ज़मीनूं प्लाट सोना ज़ेवर जुआ में हाराइण सबबि पंहिंजी तबाही करे चुका आहिनि। हुन मुतलका इदारनि खे रिक्वेस्ट कई त अशोक सोनू मुकेश ऐं कुंदन ॿियनि जा अॾा बंदि कराइण लाइ नोटिस वठनि, ॿी सूरत में असां सॼी सिंध में भरपूर एहतजाज कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।